मां पहिरियां ई तफ़सील सां तव्हां सभिनी दोस्तनि खे काफ़ी कुझु ॿुधाए चुको आहियां, पर इहो मामिलो एक्चुअली जेको आहे शुरू थियो भेलाड़े तां ऐं शाहाणी बिरादरी जी मेहूं जतोई बिरादरी जे ज़मीननि में भेलाड़ो पियूं कनि। उते उन भेलाड़े में इहो थींदो रहियो आहे, अॼु बि न घणे वक़्त खां इहो थींदो आयो आहे। त हमेशह पोइ जतोई जेके बिरादरी जंहिंजी ज़मीननि में भेलाड़ो थींदो आहे उहे मेहूं काहे पंहिंजे वेंदा आहिनि ऐं उहे काहे पंहिंजी लांडी ते विया ऐं उते जतोई बिरादरी जूं कंहिंजूं 20 एकड़ ज़मीन आहे, कंहिंजी 50 एकड़ आहे, कंहिंजी 25 एकड़ आहे, असांजे ख़ानदान जो बि आहिनि ऐं सभु कचो जेको आहे तव्हांजो पुल खां वठी पाट ताईं कचे में हिन पासे ओड़े पासे मथां जेको आहे तव्हांजो चांडियो कुझु वेठो आहे, पोइ वरी हेठि शाहाणी वेठो आहे, पोइ वरी दावच वेठो आहे, दावच खां पोइ हेठि वरी चांडियो वेठो आहे, जतोईअनि सां जेके बॉर्डरिंग आहिनि ऐं हर क़ौम वारी जी ज़मीन आहे, असांजे ख़ानदान जी बि आहे। त इहो भेलाड़ो जेको कयूं पिए त उन्हनि हिकिड़ी मेंह खईं ऐं पंहिंजी लांडी ते वञी ॿधऊं। उन्हनि खे इहो त बाबा पंहिंजे कंहिं चङे खे वठी अचो, वॾे खे वठी अचो, त असां सां ॻाल्हि ॿोल करे पंहिंजी मेंह जेका आहे उहा काहे उन में हुननि उन जेके पहिरां बि ईअं थींदो आयो आहे, पंहिंजा वॾा वठी ईंदा हिननि खे मेंहूं वापसि कंदा जतोई। उन ॾींहुं अलाए कहिड़े ख़्याल में 50-60 ॼणा वञी लांडी ते हथियारनि सां विया ऐं उते हर लांडी ते कचे जे माहौल में 7-8 माण्हू मुसला हूंदा ई हूंदा। त उन्हनि उनखे जयकार कई त बाबा तव्हां बीहो, हकल कई त बीहो ऐं इहो जेको आहे हदूद घर जा टिपो न। उन जे बावजूदि उन्हनि खे न ॿुधो ऐं जॾहिं उन्हनि फायर कयो ऐं टिपण जी कोशिशि कई त सेल्फ डिफेंस में उन्हनि पंहिंजी फायरिंग कई, पोइ क्रॉस फायरिंग थी वई। पोइ चवनि था कुझु शाहाणी ज़ख़्मी थिया, कुझु वीचारा शहीद थिया। असांखे उनजो ॾाढो अफ़सोस आहे। इंसानी जेका बि जान आहे उहा क़ीमती आहे, उहा शाहाणी हुजे या जतोई हुजे, जंहिंजो नुक़सानु आहे मूंखे दिली हमदर्दी आहे उन्हनि सां ऐं अफ़सोस बि आहे, इहो न थियणु खपे हा। पर उन्हनि खे बि इहे 50 माण्हू वठी रवायत इहा रही आहे न बाबा, मेंह अगरि कंहिंजो हूंदी त पहिरां त ढक हूंदा, माण्हू वञी ढक में ॾींदा, हाणे ढक कोन्हनि त पाण वटि ॿधंदा जेसि ताईं को चङो अचे उनखे हैंडओवर कंदा। अगरि ही 50 ॼणा न वञनि हा, फायरिंग ईअं न थिया हा त इहो अहिड़ो वाक़ियो कोन थियो। जॾहिं इहो वाक़ियो थी वियो त SP साहिबु मूंखे फ़ोन कई त साईं तव्हां अमन पसंदि माण्हू आहियो ऐं असां तव्हां मां तवक़ो था कयूं। SP दादू छाजे करे जो रेवेन्यू हद नौशारे जी आहे, पुलिस हद दादू जी आहे, दरिया जो परियों पासो। हाणे SP दादू मूंखे फ़ोन कई त असांजी नफ़री वञे पई ऐं तव्हांजा अगरि माण्हू मुसला आहिनि ऐं उते वेठा आहिनि कचे में त बाबा काफ़ी माण्हू मुसला आहिनि, उन्हनि खे तव्हां हटायो ऐं तव्हां असां जवाबदारी था खणूं त को नुक़सानु कोन थींदो। ॿई पासा असां कंट्रोल संभालींदासीं ऐं ॿई पासा कंट्रोल संभालींदासीं ऐं का नुक़सानु कोन थींदो, इहो असांजी एश्योरेंस आहे। पुलिस जी एश्योरेंस ते कानून जी पाबंदी कंदे, कानून जो एतिराम कंदे, लॉ इन्फोर्समेंट जो एतिराम कंदे मां पंहिंजे माण्हुनि खे चयो त बाबा तव्हां सभु लांडियूं ख़ाली करे ॾियो, निकिरी वञो ऐं भले पुलिस खे पंहिंजी कार्रवाई करणी। पुलिस रुॻो उते वञी वेठी जिथे इहो वाक़ियो थियो। पोयां शाहाणी बिरादरी जे माण्हुनि जिथे हिकिड़ी वॾी ग्रिड लॻल हुई सोलर जी, जंहिंमें तक़रीबन 8 बोरनि जी ग्रिड लॻल हुई, किरोड़ खनि जी हुई, उनखे वञी नुक़सानु कयो। पूरो गोलियूं हयूं, पटे विया, खणी विया, इन्वर्टर्स खणी विया। पुलिस जी एश्योरेंस खां पोइ इहो थियो। अगरि पुलिस एश्योरेंस ॾिनी त पुलिस खे पोइ हर जॻह खे सिक्योर करिणो ऐं पुलिस जे अचण खां पोइ जॾहिं उन्हनि हैंडओवर असां उन्हनि खे कयो ऐं नुक़सानु थियो आहे त मां सम्झां थो इहो पुलिस जी गफ़लत जे करे नुक़सानु थियो आहे या पुलिस पंहिंजो किरदारु अदा कोन करे सघी आहे, त इहो एॾो नुक़सानु कोन थिए हा। त 2 लांडियुनि ते अगरि कब्ज़ो थियो पुलिस जी मौजूदगी में त हाणे उनजो मां छा सम्झां ऐं एॾो नुक़सानु थियो त मां छा सम्झां त इहा सियासी विक्टिमाइज़ेशन आहे छा आहे।
बहुत अल्लाह के खबर तो आप वफाकी वजीर रहे और डीटीए के रहनुमा भी हैं और आपका मरकजी हुकूमत में इमरान खान की हुकूमत है पीटीआई की, उनके इत्तेहादी भी हैं, आपके साथ ये मसला हुआ है, आपने वफाक को बताया या आईजी को कहा? बिल्कुल गवर्नर साहब से की बड़ी मेहरबानी। इस वाक़े से 3 दिन पहले गवर्नर साहब जतुया उस कराची गए थे, मेरे बेटों से मुलाकात की उन्होंने वहाँ पर, और मैं यहाँ था, मेरी मुलाकात नहीं हो सकी। लेकिन ये भी मैं कह सकता हूँ कि जी गवर्नर साहब आए और उसके रिएक्शन में ये भी पॉसिबल है कि ये विक्टिमाइजेशन फिर हुई। लेकिन बिल्कुल गवर्नर साहब से बात हुई, और लकीली उस रात को अरबाब रहीम साहब मेरे मेहमान थे न्यू जतुई में, उनकी भी गवर्नर से बात हुई, मेरी गवर्नर से बात हुई, हमारी ऊपर मिलिट्री अरबाब साहब ने मिलिट्री सेक्रेटरी प्राइम मिनिस्टर को इन्फॉर्म किया, डीजी रेंजर्स को हमने इन्फॉर्म किया कि जी है, हम अमन पसंद लोग हैं, हम हथियार नहीं उठाना चाहते, हमारी प्रॉपर्टी की हिफाजत की जाए और हमारे लोगों की प्रॉपर्टी की हिफाजत की जाए, हमारे जो जतुई कौम वाले जिनकी सबकी थोड़ी बहुत ज़मीनें हैं उनकी हिफाजत की जाए, और पुलिस और रेंजर्स अपना किरदार अदा करें। आज भी मैं यही गुजारिश करूँगा लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ को कि जो 2 लाठियाँ जतुइयों की कब्ज़े में हैं शाहनियों के, वो खाली करवाई जाए और इस मामले को यहाँ रोका जाए। हम कौमी झगड़ा नहीं चाहते हैं, हमारी कौम भी बड़ी है, यहाँ से लेकर बलूचिस्तान तक है जी, और यहाँ से लेकर समुद्र तक है, तो हम नहीं चाहते कि ये कोई कौमी झगड़ा हो, और हर चीज़ का जो है वो फैसला होता है, और फैसले ही में पहले भी जतुई और चांडियो बरादरी का झगड़ा चला जो 2 साल चला, उसके बाद भी इवेंचुअली जाकर उसका फैसला होगा। तो अभी भी हम अगर जतुइयों की गलती है तो हम फैसला देने के लिए तैयार हैं, लेकिन ये प्रॉपर्टीज़ सारी जो हैं वो खाली कराई जाएं। हम कानून को अपने हाथ में नहीं लेना चाहते, लेकिन अगर प्रॉपर्टीज़ खाली पुलिस ने नहीं करवाई तो फिर मैं गारंटी नहीं दे सकता जिन लोगों की ज़मीनें कब्जे में हैं कि वो क्या रिएक्ट करेंगे। सर, आपके बंगले पे हमला हुआ, फायरिंग हुई, तोड़फोड़ हुई, क्या आपने चाहा या आपके बंदों ने पुलिस के पास गए थाने पर कोई मुकदमा दर्ज करने के लिए? पुलिस ने कहा कि जी कोई नज़दीक ना आए, और हमारे बंदे उसके बाद जो भी बंगले पर हुआ उसके बाद हमें मालूम नहीं क्या हुआ क्या नहीं हुआ, हमारे बंदे अंदर नहीं जा सकते। ये ट्राइबल इशू है या सर ये एफआईआर वगैरह करवाने? देखें, ट्राइबल इस हिसाब से है कि शाहानी भी वहाँ बहुत हैं, 5-6 हज़ार शाहानी हैं, हमारे कच्चे में भी 2-2.5 हज़ार जतुई है, तो जतुई शाहानी, और शाहानी भी कोई 50-60 हज़ार 70 हज़ार कौम है, जतुई तो माशाल्लाह 9 लाख से ऊपर है पूरे पाकिस्तान में। तो हम ट्राइबल इसको इशू नहीं बनाना चाहते, हम चाहते हैं कि ये इशू रिजॉल्व हो, इससे पहले कि ये ट्राइबल इशू में तब्दील हो जाए। आपने फरमाया कि एसएसपी साहब की यकीन दहानी पर हमने वो जगह छोड़ी थी, उसके बाद कब्जा किया गया, तो एसएसपी साहब ने अभी आपसे कोई यकीन दहानी कराई कि मैं खाली करा रहा हूँ? मैंने फिर यही एसपी साहब को कहा कि जी हमारे खाली करने के बाद ये कब्ज़ा हुआ है, अब आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है कि आप उसको खाली करवाएं, लेकिन अब तक खाली नहीं हो सकी। तो मैं अभी भी एक्सपेक्ट करता हूँ कि लॉ एंड ऑर्डर को मेंटेन करते हुए लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज बशमूल पुलिस ये खाली करवाएगी, इससे पहले कि लोग मुश्तमिल हों और वो रिएक्ट करके जाकर खाली करवाएं। और जो शाहानी सरदार हैं उनके साथ भी हमारे बिरादराना ताल्लुक़ है, घरेलू ताल्लुक़ है। हमारे लियाकत अली खान साहब की हमशीरा भी बेहाई हुई हैं शाकर खान साहब के साथ, तो लियाकत अली खान और हम एक ही चीज़ हैं, भाई हैं हमारे, तो वो ताल्लुक़ भी है। तो मैंने उनसे भी गुजारिश की कि अपने लोगों को कहें कि ये जो सूरत हाल है इस पर कंट्रोल करें, और फैसला जिस अमीन के पास होगा, अगर जतुई कसूरवार होंगे वो फैसला देंगे, बिल्कुल देंगे।
साईं मां त चवां थो त इहो बि पॉसिबल आहे न त गवर्नर साहिबु 2 ॾींहं पहिरां आयो ऐं उनजे रिएक्शन में थियो त मां पहिरां ई चई वेठो आहियां त मां मुतालबो इहो आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु करे, जीअं हिन पासे कयो अथई त ॿिए पासे बि करे, असांजो लांझियूं जेके जतोयूं आहिनि उहे ख़ाली कराए, इन खां पहिरां जो जतोई पाण वञी ख़ाली कराए, इन खां पहिरां वधीक खून ख़राबु हो थियो। महिरबानी।